अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी भिंडियुनि जी रेसिपी आहे। तरियल भिंडियूं रोज़ानो तक़रीबन घरनि में पचनि थियूं। भिंडियुनि जी मौसम आहे, वही थोड़ी मुख़्तलिफ़ आहिनि ऐं मज़ेदार चटपटियूं स्पाइसी। आज मैं भिंडी तलने की जो रेसिपी है वो आप लोगों के साथ शेयर कर रही हूँ। भिंडियों का सीज़न चल रहा है, हर घर में पक रही हैं, लेकिन ये थोड़ी सी डिफरेंट होगी, थोड़ी सी मज़ेदार। अब सब्जियां, चीज़ें, खाने का सामान, मसाले, हर चीज़ वही है, लेकिन हम थोड़ा सा उनको बदल बदल के पकाते हैं तरीका, तो वो थोड़ी मुख़्तलिफ़ बन जाती है। ठीकु आहे। साॻियूं भाॼियूं आहिनि, साॻियो ई खाधो आहे, साॻा मसाला आहिनि, पर असां उन्हनि खे जॾहिं थोरो चेंज करे पचायूं था त उन्हनि जे ज़ाइक़े में फ़र्क़ु थो अचे। हाणे ही कटियल भिंडियूं आहिनि मूं वटि, ऐं हेॾां मूं ही तेल फ्राइंग पैन में गरम करण लाइ रखियो आहे। सभिनी खां पहिरियों असां हिन में भिंडियूं विझंदासीं। तेल गरम हो गया है थोड़ा सा, और इसमें हम डाल रहे हैं भिंडी कटी हुई। ठीक है, और अब हम इसमें डालेंगे नमक। भिंडियूं विधियूं से हाणे असां हिन में लूणु विझंदासीं पंहिंजे ज़ाइक़े जे हिसाब सां। ऐं मां हिन में तक़रीबन अधु टीस्पून लूणु विझां थी, छो त ही भिंडियूं थोड़ियूं आहिनि ऐं पचण खां पोइ ही थोड़ियूं सुसी वेंदियूं। भिंडी जो है वो सुकड़ती है पकने के बाद। तो ये एक पाव भिंडी है मेरे पास कटी हुई, मैंने इसमें आधा टीस्पून नमक डाल दिया। अब इसको ढककर हम पकाएंगे ताकि ये थोड़ी सी गल जाए। इनकी चेक कयूं था, ॾिसो भिंडियूं असांजी पची रहियूं आहिनि। हाणे हिन में असां विझंदासीं सावा मिर्च। ये लंबे लंबे काट लिए हैं मैंने हरी मिर्चें, और इनके बीज निकाल दिए हैं। लंबी इसलिए काटी है कि अगर हमें से कोई नहीं खाना चाहे तो आराम से उनको अलग कर ले। अगर गोल गोल कटी होंगी तो उसके साथ मिक्स हो जाएंगी। छो त असां मिर्च मसालो घणो तेज़ न खाईंदा आहियूं, सो इन करे मूं हिननि खे रिगिन पटियुनि जी शक्ल में कटियो। जेकॾहिं असां वटि कोई न खाइणु चाहींदो त उहो कढी अलॻि कंदो त आसानी सां सुञाणिजी वेंदी। हाणे असां वरी हिनखे ढक ॾेई पचाईंदासीं जेसिताईं असांजा ही भिंडी चङी तरह सां ॻरी वञे। भिंडी पचनि थियूं ऐं थोड़ी देरि अञा मां हिननि खे ढक ॾेई पचाईंदमि तेसिताईं ही कंप्लीट ॻरी वञनि। ऐं हिननि में जेका लिवर तव्हां ॾिसो था ही लेस, वो ख़त्म थी वेंदो। ये जो आप लेस देख रहे हैं ना, अभी और पकाएंगे हम इनको तो ये लेस इसमें से बिल्कुल ही ख़त्म हो जाएगा। अभी इसको मैं फिर से ढक रही हूँ और आग में थोड़ी सी तेज़ कर रही हूँ। इसकी थोड़ी बाहि मां हिन जी वधायां थी त जीअं हे थोड़ो ब्राउन थियण बि शुरू थियनि। हाणे ही भिंडियूं असांजूं पची वयूं आहिनि। ॿ मिंट मां हिनखे तेज़ बाहि ते पचायां थी। थोड़ो जीअं हिनजो कलर जेको आहे ब्राउन थियो, उन सां गॾु ही मसालनि में ॾिसो ही अधु टीस्पून कुटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि, 1 टीस्पून कुटियल धाणा आहिनि। ठीक है, ये आधा टीस्पून कुटी हुई लाल मिर्च है और 1 टीस्पून कुटे हुए धनिया है, और ये आधा लीमू है। तो अभी ये मैं इसमें डालूंगी सबसे पहले इसके ऊपर ये मसाला। अच्छा, मिर्च मूंखा टिन लाइ विधा आहिनि ॻाढ़ा, छो त सावा मिर्च बि आहिनि। हाणे हिन जे मथां लीमे जो रस, अधु लीमे जो। ठीकु आहे, ही इंतिहाई मज़ेदार ऐं तमामु चटपटी रेसिपी आहे भिंडियुनि जी। सभिनी खे ॾाढी वणंदी, तव्हां ट्राई कयो। बाहि मां हिनजी बंदि थी कयां। आग बंद करके इसको मैं मिक्स कर रही हूँ, क्योंकि ये फ्राइंग पैन बहुत गर्म है तो मसाला जलने का खतरा होता है। ऐं कुटियल ऐं पीठल मसाले जे ज़ाइक़े में फ़र्क़ु हूंदो अथव। मिर्च त मिर्च ई आहिनि, मिर्चीला लॻंदा, पर खाइण में उन्हनि जी ख़ुशबू ऐं ज़ाइक़ो थोरो अलॻि हूंदो आहे। त हमेशह जेकॾहिं कुटियल या पीठल मिर्च लिखियल हुजनि या मसालो को बि कुटियल, त उन महिल कुटे वठंदा कयो। कोई हर्ज त न आहे, तो मसालो घर में मौजूदु हूंदो आहे, तव्हां थोरो खणी हुनखे अलॻि सां कुटे उहो तव्हां शामिलु करे सघो था। सो ही मुंहिंजी मज़ेदार ही स्पाइसी चटपटी भिंडियुनि जी रेसिपी तयारु आहे। मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी।
ऐं अगरि वणी हुजे त लाइक कयो, कमेंट कयो ऐं वीडियो शेयर कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त मुस्तक़बिल में बि अगरि मां कुझु अहिड़ो सेखारणु चाहियां त तव्हां आसानी सां उहे वीडियोज़ ॾिसी सघो। सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। खाधो हमेशह प्यार सां पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो ऐं इनशा अलाह वरी कंहिं ॿी रेसिपी सां कंहिं कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाहिद।